इशारो रब जो हिन बुराक ॾे आ। ऐ बुराक तैयार थी तोखे मुबारक हुजे, तो रात अॼो की आ, मां इन ई कम सां आयो आहियां, बुराक वठण आयो आहियां। रब तोॾे इशारो कयो आ, मुबारक हुजई, तुंहिंजा सॾ कबूल पइजी विया, तुंहिंजी आज़ारी कबूल पई आ, ओ तुंहिंजे दुआ खे रब कबूल फरमायो आ। जो हमेशा पे तो दुआऊं घुरियूं त अव्हां जा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी कबूल पैशल, अव्हां जा आशिक बुराक त सभु आशिक हा, पर अव्हां जा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी कबूल पैशल, असल खां आहियां अव्हां जी बानी, असल खां आहियां अव्हां जी बानी, हीअ बंदी बेकारी कबूल पैशल, हीअ बंदी बेकारी कबूल पैशल, अव्हां जा आशिक हज़ार आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उदास अखिड़नि तव्हां खां सिवा अञा त कहीं ॾे ॾिठो ई नाहे, झुरे झुजे पई अव्हां जी सिक में, झुरे झुजे पई अव्हां जी सिक में, हीअ हज़ारी कबूल पैशल, हीअ हज़ारी कबूल पैशल, अव्हां जा आशिक हज़ार आहिनि, साईं अव्हां जा आशिक हज़ार आहिनि, असांजी यारी कबूल पैशल, असांजी यारी कबूल पैशल, अव्हां जा आशिक हज़ार आहिनि। जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो, बुराक अॼो की रात आ, इशारो तो ॾे आ। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह, उहो वक्त जो जय्यद आलिम आ, जॾहिं हज ते आयो, मदीने पाक में आयो, मदीने जा मज़ा ॾिसी दिल में इरादो कयाई त मदीने में रहबो, हाणे ॿाहिरि न वञबो, रात जो सुतो पियो आ, अल्लाह जे हबीब ख्वाब में दीदार कराए, फरमायूं अब्दुल हक मदीने में रहंदे त सिर्फ़ गुंबद ॾिसंदे, जे हिंदुस्तान में वञी मुंहिंजे दीन जी ख़िदमत कंदे त रोज़ मां रसूलुल्लाह जो दीदार थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह सुबह जो उठो आ, सलामी ॾेई सिधो हिंदुस्तान हलियो आयो, दिल्ली में आयो, मुंहिंजा प्यारा साईं तो फरमाए, जेतिरा ॾींहं जीअरो रहियुसि उहा रात ख़ाली न हुई जंहिंमें हसन हुसैन जो नानू दीदार न करण ईंदो हुजे। वो वक्त जो आलिम आशिक़ रसूल पंहिंजे किताब मदारिजुन नबुवत में लिखे थो त जॾहिं बुराक खे इहा ख़ुशख़बरी मिली, रात अॼो की आ ऐं तुंहिंजे लाइ हुकुम आयो आ त ॿियनि बुराकनि खां सेकंड में तयारु थियो, उन्हनि खां थुलो मतारो थियो। चवंदा आहिनि त खोराकूं सभु खोराक, पर ख़ुशीअ जहिड़ी खोराक बि न आहे, ख़ुशीअ जहिड़ी खोराक न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, गम जहिड़ो ॿियो मर्ज़ी न आहे। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, यके मुर्ग दी दम न बालो न पर, न अलशक में मादर न पुश्ते पिदर, न बर आसमां न ज़ेरे ज़मी, हमेशा खुर्द गोश्त आदमी। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, मां तव्हांखे गुज़ारत ॾियां त उहो कहिड़ो पखी आहे जंहिंखे हॾ गुॾ कोन्हे को, जंहिंखे पर पेर कोन्हे, मां जे पेटां न आयो आहे, पीउ जे पुश्त मां न आयो आहे, न आसमान ते रहे थो न ज़मीन ते रहे तो उनजी खोराक माण्हूअ जो गोश्त आ, या इहो कहिड़ो पखी आ? ॿुधाइण वारो ॿुधायो, इहो गम आ, इहो गम पखी आ, जंहिंखे ईंदो आ ॻारे छॾींदो आ, भले केॾियूं बि खोराक हुजनि। पर मुंहिंजा प्यारा दोस्तो, केॾी बि बुख हुजे पर उन में ख़ुशी आ त ख़ुशीअ जहिड़ी खोराक ई कान्हे का। हज़रत जिब्राइल ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाई आशिक़ खे, मुंहिंजा प्यारा, उहा बहारी चढ़ी जो सेकंडनि में ॿियनि बुराकनि खां तकिड़ो थियो, तकिड़ो थियो, सेहतमंद थियो।
हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम उन बुराक खे वरतो 70,000 मलाइक गड अल्लाह जो जिब्राईल मलाइकन जो उस्ताद बुराक खे वठी 70,000 मलाइक मीकाइल 70,000 मलाइक इसराफील 70,000 मलाइक इजराइल 70,000 मलाइक वठी सब वादी में पहुता वादी मक्का में सब नबी बीठा हा सब रसूल अंबिया किराम बीठा हा ऐं रूहानी जेके वली हा अल्लाह से उन्हनि खे रूहानियत में घुरायो तव्हां बची मुझे हबीब जो इस्तक़बाल कयो मुझे दिलबर जो मेराज ॾिसो सब वली रूहानी तौर पर वादी मक्का में मौजूद हा हजार हा मलाइकन जे हथन में नूरी चिराग हा नूरानी दिया हा छो जो रात ऊंदाई ही 27 रजब जी ही जंहिंमें चंड जी चांडोकी कान ही अल्लाह जे महबूब करीम जे सफर जे ला रब इहा रात मुंतखब फरमाई मुंहिंजा प्यारा सब नूरानी दिया खयूं बीठा हा जिब्राईल अर्ज कयो मुंहिंजा मौला हाणे छा हुकुम आ मक्के में पहुची विया हूं इस्तक़बाली पार्टियूं भी पहुची वयूं मुंहिंजे ला हुकुम छा है अल्लाह ताला जी ज़ात फरमायो ए जिब्राईल मुंहिंजे हबीब जो दरबार आ दरवाज़ो ठुकाइणो ना है सॾ ना आहे करणो बेअदबी आ वञ छत जे ज़रिए सुराख करे पंहिंजा हेॾा सारा पर सुमेटे सोढ़ा करे अंदर आजिज़ी इख्तियार करे मुंहिंजे हबीब जे पेरां दी वञी वेहे सॼो तुंहिंजो जिस्म नूर जो ठहियल आ सिर्फ़ तुंहिंजा चप मूं काफूर जा ठाहिया आहिनि काफूर थधो थींदो आ अॼु ताईं तोखे इहो राज़ सम्झ में कोन आयो हूंदो आ त मां तोखे अॼु सम्झायां तुंहिंजा चप मूं काफूरी अॼोकी रात जे लाइ ठाहिया हा त मुंहिंजे महबूब करीम खे उथारबो कीअं हाणे मुंहिंजे महबूब करीम जे कदमनि जी तरिन खे पंहिंजा चप लॻा चपनि सां चुमियूं ॾे दिमाग़े नबुवत ते थदकार पहुचंदी मुंहिंजो दिलबर जागी पवंदो पोइ मुंहिंजो दावतनामो पेश कदां जिब्राईल अलैहिस्सलाम छत जे ज़रिए हेठ अची मुंहिंजे महबूब करीम जे पेरां दी वेठो आ सरवरे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि मुबारकनि खे चुमियूं थो ॾे काफूर हद दर्जे जो थधो थींदो आ दिमाग़े नबुवत ते थदकार पई आमिना जा लाल जागी पिया जिब्राईल ॾे निहारे ऐं जिब्राईल अॻे कॾहिं इहो कमु न कई अॻे कॾहिं कदमनि खे चुमियूं न ॾिनई अॼु छा राज़ आ छा ॻाल्हि आ जिब्राईल अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा मुझे हबीब फरमायो जिब्राईल मुझे कदमन जी तरिन में मजो भी आयो या न अर्ज करने लगो न जन्नत की कलियों में देखा मजा जो तुझ मोहम्मद की तलियों में देखा मुझे हबीब वरी सवाल कयो मेराज में जिब्राईल से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हम रूहुल अमी बोले के आए महजबी तेरी कसम आफा कहा गर्दी दम मोहरे बतावर जीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दीगरी मुझा महबूब करीम मशरक मगरब जुनूब शुमाल मुंह घुमियो आ अंबिया मुंह ॾिठा मलाइक मुंह ॾिठा हूर पर खुदा जो कसम आ उन्हनि में तो जहिड़ो मोहम्मद मूंखे नज़र न आयो तो जहिड़ो हबीब नज़र न आयो तॾहिं मैसर फरमायो हुस्न बराबर हूरा चाहिन अरबी असांजो आलिया हुस्न बराबर हूरा चाहिन अरबी असांजो आलिया यूसुफ तोड़ी बीबी जुलेखा पायल जोड़ा जन्नत जाला पायल जोड़ा जन्नत जाला वे सवगा खणी कहिड़ा बोकन ला वे सवगा खणी कहिड़ा बोकन ला तब नूरी पोशाक निरालिया नूरी पोशाक निरालिया हुस्न बराबर हूरा छाहिल हुस्न बराबर हूरा छाहिल अरबी असांजो आलिया वे सवगा खणी कहिड़ा बुकन ला वे सवगा खणी कहिड़ा बुकन ला तब नूरी पोशाक निरालिया हुस्न बराबर हूरा छाहिन
प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राइल अर्ज़ कयो, मुंहिंजा महबूब मूंखे तव्हां जहिड़ी तस्वीर किथे बि नज़र न आई। साईं ख़बरूं कढो। मोहन फरमायो, ॿुधा कहिड़े मक़सद सां आयो आहे? अर्ज़ करण लॻो, या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, अल्लाह तव्हांखे तलबियो आहे। अॼु तव्हांजी रब करीम दावत कई आहे। रब करीम तव्हांखे अॼु मेराज नसीब करे रहियो आहे। अॼु अज़ीम सफ़र तव्हांखे कराए रहियो आहे। अल्लाह साईं जंज बि मोकिली आहे, सवारी बि मोकिली आहे, ख़ासि महिमान बि मोकिलिया आहिनि, जन्नती पटको बि मोकिलियो आहे, जन्नती लिबास बि मोकिलियो आहे, जन्नती नालेनूं बि मोकिली आहे। जहिड़ो सफ़र वरी वेस वॻा बि उन ई मुल्क जा। ऐं मुंहिंजा महबूब गुस्ल फरमायो, विज़ू कयो, लिबास जन्नती पायो, अॼु नालेनूं पायो, पटको पंहिंजे मथे मुबारक ते रखो। मुंहिंजा महबूब करीम तैयार थिया, संभरी जन्नती पटको बधाऊं, लिबास जन्नती पाताऊं, नालेनूं पंहिंजे कदमनि में पाताऊं। मुंहिंजा प्यारा अॼु अर्श फर्श जा घोट बणिजी मदीने जा साईं मस्जिद हराम में बरकातूं नफ़ल पढ़ी हीअं जो रवाना थिया। अल्लाह साईं फरमायो, मुंहिंजा महबूब अॼु मां नूरी मखलूकात खे तुंहिंजो हुस्न ॾेखारण थो चाहियां। दिल भर तुंहिंजे हुस्न ते 72,000 पर्दा पियल आहिनि। अॼु हिकिड़ो पर्दो लाहे छॾ, अॼु हिकिड़ो पर्दो लाहे आ। मुंहिंजे महबूब हिकिड़ो घूंघट जो लाथो, अल्लाह अकबर, हिकिड़ो जो पर्दो लाथो। अजीब मंज़र, अजीब समा, रात फिरी रोशन थी वई। मुंहिंजा प्यारा नूर ही नूर, पर जेके मलाइक वादी मक्का में चिराग खयूं बीठा हा, उहे सभु चिराग विसामी विया। उन्हनि जी रोशनी ते रसूलुल्लाह जी रोशनी गालिब अची वई। मदीने जे मीर जे चेहरे ते जॾहिं मलाइकनि जी नज़र पई, अंबिया किराम जी नज़र पई, रूहानी वलियनि जी नज़र पई, सभु मुंहिंजे हबीब ॾे निहारे चवनि पिया, मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया, मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया। अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी, अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी, तस्वीर न कहीं जी ठाही आ, तस्वीर न कहीं जी ठाही आ। मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया, मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया। दावो राजा दीदार अवां मां, आया नजर अनवार अवां मां, आया नजर अनवार अवां मां। जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो, जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो। क़ुरान ॾिनी गवाही आ, मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया, मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया। अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी, अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी, तस्वीर न कहीं जी ठाही आ। मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया। अल्लाह जे हबीब करीम जो इस्तक़बाल कयो, सभु दंग रहिजी विया। मुंहिंजा महबूब करीम जलवा फरोज़न। जिब्राइल अर्ज़ कयो, मुंहिंजा महबूब मंज़िल अञा अॻिते आ, तव्हां बुराक ते सवार छो। अॻे अॻे अल्लाह जी मखलूक खे तव्हांजो इंतज़ार आ, हूरन खे अवां जो इंतज़ार आ, गुलमान खे अवां जो इंतज़ार आ। अल्लाह जा महबूब बुराक खे वेझा थिया। आमिना जे लाल जे अखियुनि में ॻोढ़ा भरजी आया, लुड़क लही आया। मुझे रब करीम फरमायो, राणा अॼु रोइण वारी रात न आहे, अॼु इंतजामात निहार, अॼु सींगार निहार, अॼु इस्तक़बाल निहार। अॼु मुंहिंजा महबूब अखियुनि में लुड़क छाजा, लुड़क कॾहिं गम खां ईंदा आहिनि, कॾहिं ख़ुशीअ खां बि ईंदा आहिनि। ऐं मुंहिंजा महबूब करीम हे छा मंज़र, अॼु हेठि मथे निहार, सभु तुंहिंजे लाइ इंतज़ाम आ, तो हिक महिमान जे लाइ सींगार आ। यहाँ ज़मीं पर वहाँ फलक पर रची है शादी, मची है धूमें। यहाँ ज़मीन पर वहाँ फलक पर
रची है शादी मची है धूमें, उधर से अनवार हंसते आते, उधर से अनवार हंसते आते, इधर से नफहात उठ रहे थे, इधर से नफहात उठ रहे थे। अल्लाह सही जात फरमायो राना हे रुअन छाजो मुझे हबीब करीम अर्ज कयो मुझा मौला मां अम्मा जे बतन में हुयुसि त बाबो हलियो वियो, अम्मा जे बतन खां ॿाहिरि आयुसि त अम्मा बि छॾे वई, अकेलो यतीम सिर मके पाक में चाचा मुखालिफ़ हा। मुझा मौला सजो राज मुझो मुखालिफ़ हो, मां अकेलो मोहम्मद यतीम हुयुसि। ऐ मुझा मौला अज ॾिसां पयो मुझे ला नबी इस्तक़बाल जे ला बीठान, अज मलाइक मुझे इस्तक़बाल जे लाल, अज रूहानी वली सब मुझे इस्तक़बाल जे लाल। मौला अज सतें आसमाननि में खुशी खुशी आ, ला मकान ताईं मुझो इस्तक़बाल आ। ऐ मुझा मौला अज मुझी अम्मा हुजे हा, अज मुझो बाबो हुजे हा, अज हे खुशी ॾिसी मुझो मकाम दर्जो ॾिसना तुंहिंजो शुक्र अदा कना त असांजे यतीम बचड़े खे मौला किथां खणी किथे पहुचायो आ। ऐ मुझा मौला अज जीजल अम्मा याद आई आ, अज बाबो मूंखे याद आयो आ। ऐ मौला तुंहिंजो केॾो मूंते फज़ल महिरबानी आ जो हिक दुर्रे यतीम खे तो किथे पहुचायो आ। अज टोटल नबीअ मुझे इस्तक़बाल जे लाइ बीठा, मुझा मौला अज तो मुझे ला छा छा सिंगार करायन, अज अम्मा हुजे हा बाबो हुजे हा ॾाढा ख़ुशि थियनि हा, सुभान अल्लाह चवनि हा। अल्लाह सिंह फरमायो राणा तुंहिंजे अमर बाबे खे तुंहिंजो शान क़यामत जे ॾिहाड़े ॾेखारींदुसि। अज मुंहिंजी दावत आ, अज मुंहिंजो सॾा, को सुभान अल्लाह चवे या न चवे बुराक ते सवार थी मां रब थो चवां सुभान अल्लज़ी असरा बे अब्दिही। मुझा महबूब नमाज जे बयान में मूं सुभान अल्लज़ी न चयो, रोज़े जे बयान में मूं सुभान जो जिक्र कोन कयो, ज़कात जे मामले में न। मुझा महबूब तुंहिंजे महराज जे मामले में, सफ़र जे मामले में इब्तदाई मां चयो आ सुभान अल्लज़ी असरा बे अब्दिही लैला। मुझा महबूब सवार थी अज मां तो सुभान अल्लज़ी चवां। ऐं ॿी रिवायत में आ त मुंहिंजे महबूब अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हे अखियुनि में ॻोढ़ाइण जे करे मुंहिंजे लाइ बुराक तो मोकिलियो आ। मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जो वॾो हिसो हैदरी में दफ़न थींदो, को कराची में, को हिंदुस्तान में, बांग्लादेश में, पाकिस्तान में। मौला क़यामत जो ॾिहाड़ो मुल्क शाम में लॻंदो। इहे पेरनि उघाड़ा, कुल्ले फाटल कफन पातल, मथे उघाड़ा, उञायल बुखायल कब्रुनि मां मुंहिंजा उम्मती उथंदा। मौला इहो एॾो सारो पंधु गर्मी में कीअं कंदा। मुंहिंजा मौला अॼु मुंहिंजे लाइ सवारी आहे, मूंखे उम्मत जो पंधु यादि आयो आहे। बिटाई साहब तो फरमाए तादा शुक्र कयो बारो चा ॿिया बि घणा, पर मुंहिंजो पुनू सिर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो वर विलिहन, पोइ मथां माज़ूरन हो त धरी दुम हथड़ा, माणक मिट संदोम मुंहिंजो ऊंधाईअ में सोझरो, अशर वेल हिसाब में छॾे न वेंदोम, पोइ सारियो सॾ कंदोम मुंहिंजो कोहारो केच धणी। मुंहिंजी उम्मत जो पंथ कीअं कंदी शाम ताईं। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब अॼु न सोच मन अहबक व सबक, जेके तुंहिंजा मोहबती सोबती हूंदा, चाहे हैदरी में हुजनि, चाहे हिंदुस्तान में हुजनि, चाहे बांग्लादेश में हुजनि। ऐं मुंहिंजा महबूब कब्रुनि मां उथंदा ई कोन, अॻ में सवारियूं मौजूद हूंदियूं। तव्हां राणा फिक्र न कयो, अल्लाह जा महबूब करीम हीअं बुराक खे वेझा विया त जीअं न शोखी थींदी आहे। बुराक 2 फुट ज़मीन खां उथी मथे वियो ऐं पंहिंजे जिस्म खे हिलाई। जिब्राईल फरमायो बुराक अदब कर, जंहिं महबूब जे लाइ सिकी रड़ी रहियो वे ख़ुदा पाक तुंहिंजा सॾ क़बूल कया, अॼु वेठो नखरा करी त बुराक निहारे जिब्राईल अॼु न ख़ुशी मल्हायां त कॾहिं मल्हायां, अॼु न ख़ुशी मल्हायां त कॾहिं मल्हायां। कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख़याल हो, अॼु कीअं सॾे भर में बिहारियो तोड़ी फ़क़ीरी हाल हो।
है कुर्ब केॾा थी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कीअं सॼे भर में भियारियूं तोणी फ़क़ीरी हाल हो ओ मदनी सोना मुंहिंजो ग़रीबणो हाल आ मदनी सोना मुंहिंजो फ़क़ीरणो हाल आ मूं वटि का शइ कान आ मूं वटि का शइ कान आ साईं तो वटि छा छा न आ मदनी सोना मुंहिंजो ग़रीबणो हाल आ ऐ मुंहिंजा महबूब करीम अॼु मूं ते महिरबानी कयो मूंसां वाइदो कयो जीअं अॼु मूं ते सवारी था कयो ईअं क़यामत जे ॾिहाड़े बि मूं ते ई सवारी कंदो मुंहिंजे हबीब फरमायो जी हां ऐ बुराक तोसां वाइदो आहे अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु पेर रकाब में विझी मुंहिंजा प्यारा दोस्तो बुराक ते सवार थियनि पिया सभु नबी उथी बीठा सभु वली रूहानी तौर पर उथी बीठा मलाइक उथी बीठा मुंहिंजा प्यारा इस्तक़बाल आहे मुंहिंजो हबीब सवारी ते सवार थी रहियो आहे सभु कंहिंजी ज़ुबान ते सुभान अल्लाह आहे बुराक ते हबीब वेठा पालान पंहिंजे पालान खे मीकाइल कुल्हे ते रखियो मुंहिंजे हबीब फरमायो मीकाइल मूंखे शर्मिंदो न कर तूं वॾो बुज़ुर्ग मलाइक आहीं मुंहिंजे रिकाब मां कंध कढ मुंहिंजे पालान मां कुल्हो कढ अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मूंखे न रोकियो रब जो कसम 70,000 साल जी इबादत करे इहा गुलामी मूं खरीद कई आहे 70,000 इबादत जे बदले अॼु मूं सिर्फ़ हे पालान खण जी मां गुलामी अल्लाह खां वरती आहे या मुंहिंजा महबूब मूंखे मना न कयो हज़रत जिब्राईल जे हथ में मुहार आहे ॿिए पासे मीकाइल हिकिड़े पासे इसराफील आहे इज़राइल आहे बुराक सां गॾनि मुंहिंजा प्यारा दोस्तो सॼी ॼंड उथी बीठी अल्लाह जे हबीब जे बुराक परवाज़ कई सभु पिया चवनि वाह वाह हुस्न जमाल मुबी तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर कोई फिदा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये चांद सितारे और सूरज सब तेरी जिया से रोशन है हर जर्रे में तेरा जलवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुराक परवाज़ कया मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जा नबी उतां हलिया मको मस्जिद अक्सा आया मुंहिंजो हबीब करीम सैर कंदो हिकु जाइ ते पहुतो आहे जिब्राईल अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सवारी बीहंदी तव्हांखे लहणो पवंदो हिते हिन सरज़मीन ते बरकातूं नफ़िल पढ़णो पवंदो मुंहिंजा महबूब लही बीठा ज़मीन ते लथा जिब्राईल हिन ज़मीन जो नालो छा आहे साईं हिन ज़मीन जो नालो यसरब आहे यसरब जी माना बीमारियुनि दुखनि तकलीफ़नि जी ज़मीन मुंहिंजे महबूब करीम बरकातु नमाज़ नफ़ल पढ़ी आहे नफ़ल पढ़ी ख़त्म कयाऊं पाण फरमायूं जिब्राईल हिन जो नालो छा ॿुधाई अर्ज़ कयाई मुंहिंजा महबूब हिन जो नालो मदीनतुल मुनव्वरा आहे जिब्राईल अॻ में त यसरब ॿुधाई हओ साईं अॻे यसरब हो तव्हांजी पेशानी लॻी तव्हांजा कदम लॻा अल्लाह ताला जी ज़ात न सरज़मीन खे मदीनतुल मुनव्वरा जी ज़मीन बणाए छॾियो आहे ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजे कदमनि जे सदके तुंहिंजी पेशानी जे सदके हिन ज़मीन खे उहो मक़ाम मिली चुको आहे जो हिकिड़ो वक़्तु ईंदो नंढा वॾा चवंदा दिखा दे या इलाही वो मदीना कैसे बस्ती है जहां दिन रात ऐ मौला तेरी रहमत बरसती है असांजे शहर जो लहर मास्टर शायर गुज़रियो आहे वफ़ात करे वियो ख़ुदा पाक उन जी क़ब्र खे जन्नत जो बाग़ बनाए पाण हिकु जाइ ते फरमायूं ख़ुदा जे रहमत जा बादल वसन दाइम मदीने में ख़ुदा जे रहमत जा बादल वसन दाइम मदीने में खुशीअ में ख़ल्क़ सारिया न गणती गम मदीने में खुशीअ में ख़ल्क़ सारिया न गणती गम मदीने में मुंहिंजे मुर्शिद साईं सखी सोने
अब्दुल्ला शाह बादशाह जो फ़कीरा शाइरा उन वरी हीअं चयो मां मदीने खे जन्नत चवां छो ना मां मदीने खे जन्नत चवां छो नवा मदीने जी मिट्टी यार सोनवा मदीने जी मिट्टी सोनवा मां मदीने खे जन्नत चवां छो नवा मां मदीने खे जन्नत चवां छो नवा मुंहिंजा प्यारा दोस्तो ग़ालिबन साईं ज़ैनुल शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह भी मदीने जे लाइ हीअं फरमायो ॾिठो जिन मुल्क मदनीअ जो ॾिठो जिन मुल्क मदनीअ जो से घरड़ा कीअं घारींदियूं तिनी खे पूर पल पल में तिनी खे पूर पल पल में सदा साजन पियूं सारींदियूं तिनी खे पूर पल पल में तिनी खे पूर पल पल में सदा सा जन पियो सारींदियूं ॾिठो जिन देश अरबीअ जो अल्लाह जा महबूब बुराक ते सवार थिया वरी बुराक हलियो बैतुल मक़दस ॾे आयो जिते कुल नबी बाहूं बजो बीठा हा ओ मुंहिंजा प्यारा खड़े हिन मुंतज़िर सारे नबी मस्जिद अक्सा विच खड़े हिन मुंतज़िर सारे नबी मस्जिद अक्सा विच इमामुल अंबिया आ गए कतारा मुस्किरा पैया इमामुल अंबिया आ गए कतारा मुस्किरा पैया बड़ी खुश नसीब दी डाची सवारी कमली वाले दी हलीमा हथों जदू फड़िया महारा मुस्किरा पैया महारा मुस्किरा पैया खिले सब फूल तो कलियां हजारा मुस्किरा पैया हजारा मुस्किरा पैया अल्लाह जा महबूब आया मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जे महबूब करीम जी सवारी जी जी महार हिकड़ो सखरा पत्थर हो उन पत्थर में बधाऊं ही केर पत्थर हो मुझा प्यारा दोस्तों हजरत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत ते पर्दो फर्ज कोन हो के कपड़न सां घुमंदा हा के इहे बगैर कपड़न जे घुमंदा हा पर हजरत मूसा अलैहिस्सलाम हमेशा कपड़ा पाईंदो हो हजरत मूसा अलैहिस्सलाम जे बारे में उहे यहूदी चवंदा हा त असां जे नबीअ जे जिस्म में ऐब आ इन जे करे कपड़ा थो पाए हजरत मूसा अलैहिस्सलाम जे बारे में इहे माण्हू ॻाल्हियूं कंदा हा अल्लाह से बर्दाश्त न करे सघियो रब करीम जी ज़ात हजरत मूसा अलैहिस्सलाम खे बेऐब साबित करण जे लाइ ही तरीक़ो इख्तियार कयो हजरत मूसा दरियाह में गौसल करण जे लाइ हेठि लही वियो हिकिड़े पत्थर ते कपिड़ा रखिया हा पत्थर वो कपिड़ा खणी भॻो बुखारी शरीफ़ जी हदीस आहे जीअं जो भॻो मूसा कलीमुल्लाह जी नज़र पई फरमायूं 120 हज़र पत्थर मुंहिंजा कपिड़ा छॾ पत्थर मूंखे कपिड़ा वापसि कर पत्थर भॼी वञी उन मेले में बीठो जेको यहूदनि जो ज़बरदस्त मेलो हो अल्लाह जो नबी मूसा उते जो पए थो सभिनी निहारियो ऐं शर्मिंदा थी पिया असां चयो त को ऐब आहे जंहिंजे करे कपिड़ा थो पाए पर मूसा कलीमुल्लाह में त को ऐब न आहे हज़रत मूसा कपिड़ा पाए जलाली पैगंबर लठ खणी उन पत्थर खे मारण शुरू कयाई जॾहिं कावड़ लथी हज़रत मूसा पत्थर खे छॾियो पत्थर अर्ज़ करण लॻो मुंहिंजा मौला मूंखे हुकुम तुंहिंजो हो तुंहिंजे हुकुम सां मूं कपिड़ा खया मार मूंखे मिली आहे ॻाल्हि छा आहे मूंखे मुंहिंजा मौला हिन जी जज़ा ॾे अल्लाह से फरमायो ऐं पत्थर जेको घुरी सो मां रब तोखे ॾियां मुंहिंजा मौला पंहिंजी मर्ज़ी सां ॾे अल्लाह से फरमायो मुंहिंजी मर्ज़ी थो क़बूल करे त मां तोखे मस्जिद अक्सा जे दरवाज़े जे पासे लॻाए छॾियां जेसि ताईं मुंहिंजो हबीब अचे तेसि ताईं नुमाज़ी तुंहिंजे अंदर पंहिंजी सवारियुनि जूं रसियूं अटकाईंदा रहनि पर जॾहिं महराज वारी रात ईंदी मुंहिंजो महबूब ईंदो बुराक तुंहिंजे पासे बीहंदो पोइ हिकु रिकाब में पेर हूंदो ॿियो पेर तो पत्थर ते हूंदो तूं मुस्तफ़ा जे कदमनि खे चुमियूं ॾींदे
इन खां वधीक मूं वटि ॿी जज़ा कान्हे का। पत्थर मस्जिद अक्सा जे दरवाज़े सां गॾु रखियो, सखरा पत्थर जेको अॼु ताईं आसमान ज़मीन जे विच में घुमे थो पियो। इहो बि ॿुधायां थो मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जे महबूब करीम उन पत्थर खे ख़ुशि कयो जेको इंतज़ार में वेठो हो। हिकु कदम रिकाब में, ॿियो कदम पत्थर ते। पत्थर मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदम खे चुमी ॾिनी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लही आया, मुसल्लो ख़ाली हो, मुसल्ले ते बीठा, ॿ रकातूं निमाज़ नफ़िल पढ़ायूं। पहिरीं रकात में अलहम्द सगोरी कुलिया काफिरून, ॿी रकात में अलहम्द सगोरी कुलो अल्लाहु अहद सूरतूं पढ़ाऊं। अल्लाह जे महबूब मल नबियनि खे नफ़िल पढ़ायो। जिते मुंहिंजे हबीब जा कदम झुकिया पिया हा, उते कुल नबियनि जा सिर झुकिया पिया हा। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुस्लमान भाइरो, मुंहिंजे हबीब नबियनि खे नफ़िल पढ़ाए इमामत जो शरफ हासिल कयो। डॉक्टर इकबाल लाहौर में चयो, निगाहे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, निगाहे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, वही जाहिर वही बातिन, वही कुरान वही फुरकान। अल्लाह से पंहिंजे हबीब खे अवल बि ज़ाहिर कयो, आख़िर बि ज़ाहिर कयो, बातन ज़ाहिर कयो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, मदीने जा साईं कुल नबियनि जी इमामत करे इमामुल अंबिया जो शरफ हासिल कयो, इमामुल अंबिया बणिजी विया। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम वराए वेठा। पोइ हर नबी मुंहिंजे महबूब करीम जी तारीफ़ कई। थुल्लनि थुल्लनि लफ़्ज़नि में मुंहिंजे हबीब करीम जो शान कयो। हज़रत आदम उथी बीठो, शीश अलैहिस्सलाम उथी बीठो, नूह अलैहिस्सलाम उथी बीठो, सभिनी इस्तक़बालिया ख़ुतबा ॾिना। आख़िर में मुंहिंजे हबीब दुआया कलिमात चया, नबियनि खां मोकिलायूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इते बशरी महराज जो इख़्तिताम, हाणे नूरी महराज शुरू हा। नूरी महराज मुंहिंजा महबूब बुराक ते वेठा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, सफ़रे महराज नूरी जो आगाज़ थियो। पहिरें आसमान जे दरवाज़े ते आया, जिते मुंहिंजा प्यारा रस्तनि सां सभु मलाइक लैनियूं कयो बीठा हा। मुंहिंजे हबीब जो इस्तक़बाल कयऊं। अल्लाह जा मऊ फरमाइनि था, मूंखे अजीब मनाज़र ख़ुदा पाक ॾेखारिया। हलंदे हलंदे मां 7 आसमान ताईं सैर कयो। पोइ मां जन्नतुल फिरदौस में आयुसि, जिते हूरूं गुलमान सभु थालनि में सोन जा थाला हा, उन में हीरा जवार भरे मूं मुस्तफ़ा जे इस्तक़बाल जे लाइ बीठा हा। पर उते मूंखे थोरो हिकिड़ो ख़्यालु आयो, हीअं हूरूं कतार ॿधियूं बीठियूं हुयूं मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ। मां हूरनि जी तक़सीम शुरू कई त हीअ हूर अबू बकर जी, हीअ उमर जी, हीअ फलाणे जी, हीअ फलाणे जी। हूरनि जूं जेके हूरानी जन्नत जी सरदार हूर हुई, हुनजे मथे ते हथ रखी फरमायूं, हीअ मुंहिंजे कारे बिलाल जी आहे, हीअ मुंहिंजे हबशी बिलाल जी आहे। त उन जन्नत जे हूरनि जी सरदारा मूंखे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, सभु कंहिंजे लाइ कहिड़ो घोट, कंहिंजे लाइ कहिड़ो घोट। मुंहिंजे लाइ हबशी बिलाल। मुंहिंजे मऊअ फरमायो, हूराने जन्नत जी सरदारा हूर, पंहिंजे हुस्न ते घमंड न कर, फ़ख़्र न कर। ही त मुंहिंजो फ़ैसिलो आहे, अञा बिलाल खां पुछणो आहे तोखे क़बूल बि करे थो या नथो करे। क़यामत जे ॾिहाड़े बिलाल जो कारो कलर लाहे ख़ुदा पाक अवां हूरनि जे रुख़सारनि जा तिर ठाहींदो, अवां जे गलनि जा तिर लॻाईंदो। तूं छमदो चाहे मुंहिंजे बिलाल खे। बिलाल खां अञा पुछणो पवंदो, छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुंहिंजी सखा, छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुंहिंजी सखा, हबशी मगर भागन भरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, छा बिलावल छा करम। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जे हबीब
हूरन जी तक़सीम फरमाए, जन्नत जो नज़ारो कयाऊं। उन खां बाद मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सिदरतुल मुंतहा ॾे आया। सिदरतुल मुंतहा जो दीदार कयूं। नहरूं जेके वहियूं पए उन्हनि नहरुनि जो दीदार कयूं। कई फल बूटा हा, कई उते नमूना हा, कुदरत जा राज हा, करशमा हा, उन्हनि सभिनी जो दीदार वरतऊं। सिदरतुल मुंतहा जे दीदार खां फारग थिया, अॻिते वञनि पिया त जिब्राईल अलैहिस्सलाम रुकजी वियो। मुंहिंजे हबीब फरमायो, जिब्राईल हलो अॻिते। दोस्ती में सचो लाइबो आहे त तोड़ निभाइबो आहे। अॻिते हल। अर्ज़ के मुंहिंजा साईं अॻिते हलन त मुंहिंजा 650 पर रहमती छड़ी वेंदा। ख़ुदा जा एॾा शाह लॻा पिया आहिनि। मुंहिंजी इंतहा आहे, मुंहिंजे सफ़र जी हिते इंतहा आहे। मुंहिंजा मुस्तफ़ा मां त हैरान आहियां। अॼु खां हेठि वारो मथे न वियो आहे, मथे वारो हेठि कोन आयो आहे। ही बॉर्डर लाइन आहे। मथे रहंदा आहिनि, हेठि वारा रहंदा आहिनि, पर तुंहिंजे शान जी मूंखे ख़बर ई कान थी पए। मुंहिंजा मुस्तफ़ा अवां हेठि जा मथे कीअं पिया वञो, मथे वरी लाज़मी हेठि ईंदो। यानी तव्हां हेठि वारी मख़लूक में बि बेमिसाल आहियो त मथां वारी मख़लूक में बि बेमिसाल आहियो। मर्ज़ी जा मालिक आहियो, वञो पिया, वरी मोटी ईंदा। जॾहिं त कानून ईअं आहे त हेठि वारो मथे न वेंदो, मथे वारो हेठि न वेंदो। ही बॉर्डर लाइन आहे मुंहिंजा महबूब। मगर तुंहिंजे शान जी ख़बर कान थी पवे। तॾहिं कंहिं आशिक़ फरमायो, थाई अब्द सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे। थाई अब्द सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे। ए गल दिमाग को चक्कर ॾेंदी, चक्कर दी गल की पुछदे हो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, अल्लाह जे हबीब जो शान सुभान अल्लाह। आला हज़रत तॾहिं त चई वियो त सबसे आला ओ वाला हमारा नबी, सबसे बाला ओ आला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। खल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्क से औलिया, औलिया से रसूल, और रसूलों से आला हमारा नबी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिब्राईल आगते हल न मुंहिंजा महबूब अॻिते मुंहिंजी जाइ नाहे। अल्लाह जे हबीब करीम फरमायो, ऐ जिब्राईल नथो हली त हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। जॾहिं मुंहिंजे ॾाॾे वॾे इब्राहिम खे आढ़ा में काफ़िरूं चलायो हो त तो घणा ई चक्कर लॻाया हा। तो मुंहिंजे ॾाॾे खे चयो हो, इब्राहिम का हाजत हुजे, का ॻाल्हि हुजे त ॿुधा, मां उते खणी वञी सघां थो जिते को बि नथो वञी सघे, मां उते तो वञी सघां जिते को बि नथो वञी सघे। जिब्राईल अॼु कन खोले ॿुधां, अॼु का तुंहिंजी हाजत हुजे ॿुधा, मां मोहम्मद अरबी उते पियो वञा जिते तूं जिब्राईल बि नथो वञी सघे। सुभान अल्लाह। मुंहिंजी मंज़िल उते आ जिते को मलाइक बि पर नथो हली सघे। ओही आ हक़ीक़त आ जेके को बि नथो समझी सघे। रफ़ रफ़ ते सवार मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जा हबीब मथे विया। बिटाई साहब तो फरमाए नाले नू पायो विया, अर्श ते बि नाले पायो विया। सासा फरमा तो मां जहिड़ी जोतड़ी तब बानी बारो चन जी, हुजत हो त पुनो असां मां सिकायल आके हू जा पायल पेर में मां तै जुतियन जेही साब सारे वे इतन केचन रे कीअं रहा। मुंहिंजा मौला मूंखे अब्दुल लतीफ न बनाई हा, मूंखे भिटाई घोट न बनाई हा, मूंखे आलम सूफी ज़ाहिद न बनाई हा, मेराज वारी रात महबूब करीम जी नालेन बनाई हा, त इन बहाने मां बची कर तुंहिंजो अर्श ॾिसी वञा हा। मुंहिंजा प्यारा दोस्तो वा नाले निशान वारी आ जेका महबूब करीम सां गॾु आ। मुंहिंजा दी दोस्तो बुजुर्गो, अल्लाह जा महबूब फरमाइनि था, मां अल्लाह जे अर्श खे वेझो वियुसि। मूंखे मूसा कलीमुल्लाह जी ॻाल्हि आई त अल्लाह साईं मूसा कलीमुल्लाह खे तूर सीना जबल ते चयो हो त जुती लाहे अचिजां। मां चयो त रब मूंखे चवे न, मां अॻ में लाहे छॾियां। मूं लाहिण जी कोशिश की त अर्श दाह कई। ऐं मुंहिंजा रब तो मूंखे अर्श बनायो, पोइ मुंहिंजे मथां तो हेॾी वज़नी कुर्सी
गुलामी रखी आ, तो मुझे मथा हेॾियूं हेॾियूं वज़नी शयूं रखियूं आहिनि, मूं इहो भार बर्दाश्त कयो आ। मौला तो मूंसां वाइदो कयो त इन भार जे सदके मुंहिंजो हबीब तुंहिंजे मथां कदम घुमाईंदो। ऐं मुंहिंजा रब हेॾे भार जे सदके महबूब जा कदम नसीब थियनि त उघाड़ा न भली नालेन पायूं अचे। नालेन समेत मां अर्श जे मथां अची बीहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो मदीने जा साईं अर्श अज़ीम ते जॾहिं बीठा, अल्लाहु अकबर, मुंहिंजे हबीब करीम जे शान जो रब इज़हार कयो। अॼु महबूब अर्श ते आ, अॼु कुर्सी हेठा, अॼु कलम हेठा, अॼु मुंहिंजा प्यारा दोस्तो हर शइ ख़ुदा जी हेठा। अगर मथे आ त मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा आहे। अल्लाह से फरमायो मुस्तफ़ा अॼु ॿुध वरफ़ाना लक ज़िक्रक, असां तुंहिंजे ज़िक्र खे केॾो बुलंद कयो आ, तुंहिंजे शान खे केॾो बुलंद कयो आ। अॼु हर शइ हेठि रहिजी वई आ ऐं मुंहिंजा महबूब अॼु तुंहिंजी नालेन सभिनी जे मथां आहे। अॼु तुंहिंजा कदम सभिनी जे मथां आहिनि, ॿी सारी मुंहिंजी मखलूक हेठा। मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह जा महबूब फरमाइनि था अर्श ते मूं वॾा मनाज़िर ॾिठा। हाणे अल्लाह जे तरफ़ वधियो, रब करीम जी ज़ात बाबरकात जो आवाज़ आयो, उदनु मिन्नी उदनु मिन्नी। ऐं मुंहिंजा महबूब वेझो थी, आ मुंहिंजा हबीब वेझो थी, ऐं मुंहिंजा महबूब वेझो थी। मुंहिंजा महबूब करीबा करीबा करीबा, मां करीब थींदो वियुसि, करीब थींदो वियुसि, रुगो नूर ई नूर हा, करीब थींदो वियुसि। अचानक मुंहिंजे पुठनि ते कुदरत वारा हथ आया, भाकुर पाए रब करीम फरमायो मुंहिंजा महबूब भली करे आया, जी करे आया, भली करे आया, जी करे आया। रब करीम कुदरत वारा हथ रखिया, पोइ मां उहा थदकार पंहिंजे सीने में महसूस कई। पोइ अलिम तो मां फिस समावात वल अर्द, ज़मीननि आसमाननि जा इल्म मुंहिंजे सीने में अची विया। दुनिया खे ईअं पियो ॾिसां, बाक़ी शयूं ईअं पियो ॾिसां जीअं हथ जी तरीअ खे पियो ॾिसां। ईअं मुंहिंजे लाइ जग जहान रोशन थी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भली करे आए, जी करे आए। मुंहिंजे लाइ छा खणी आयो आहियां? मुंहिंजा मौला उम्मत जा गुनाह खणी आयो आहियां, उम्मत जे बख़्शिश जो सवाल खणी आयो आहियां। अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वतय्यबातु, अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा दी दोस्तो बुजुर्गो, अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे फरमायो मुंहिंजा सोना तव्हां कम न कयो उम्मत जे बारे में, वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, तव्हांखे राज़ी कंदुसि ऐं तव्हांजी उम्मत जे लाइ मूं 5 तोहफ़ा, 5 नमाज़नि जा तोहफ़ा रखिया आहिनि। उहे अहिड़ा तोहफ़ा आहिनि जो अॻियनि उम्मतुनि खे नसीब कोन थिया आहिनि। ऐं मुंहिंजा महबूब, मूं आदम अलैहिस्सलाम खे हिंदुस्तान में लाथो, पोइ हिंदुस्तान में राति पई, ऊंधाई थी, हज़रत आदम परेशान हो, कॾहिं सोझरो ईंदो। पोइ मुंहिंजे नबी आदम जॾहिं सोझरो ॾिठो, सुबुह जो पिरह फुटी, बरकातू नफ़ल शुक्राने जो पढ़ियाई। मुंहिंजा महबूब उहो नफ़ल बि मूं हिते महफ़ूज़ करे रखियो आहे। आदम अलैहिस्सलाम जे नफ़ल जो सवाब बि तुंहिंजी उम्मत जे हवाले थो कयां। ऐं जेके 4 रकातूं अॻी जी नमाज़ आहे, इहो इब्राहिम खलीलुल्लाह नफ़ल पढ़ियो हो वादी मक्का में, जॾहिं हुनजो पुटु बची वियो, पाण इम्तिहान में कामयाब थी वियो, त इहो अॻी जो टाइम हो। हज़रत इब्राहिम शुक्राने जो 4 रकात नफ़ल पढ़ियो हो। ऐं मुंहिंजा महबूब उहो बि मूं तुंहिंजे उम्मत जे लाइ रखियो, त मुंहिंजो हबीब ईंदो त मां बेमिसाल तोहफ़ो ॾींदुसि उम्मत जे लाइ। जंहिंजे गम में मुंहिंजो हबीब रोए थो। ऐं मुंहिंजा मुस्तफ़ा विची जी नमाज़ 4 रकात आहे। इहो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो नफ़ल आहे। जॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे हिकिड़ी मच्छी ॻहे वई, उन मच्छीअ खे ॿी मच्छी ॻहे वई, पोइ हरसे खां बाद मच्छी हज़रत यूनुस खे किंदीअ लाथो, किनारे आंदो। उहो विची जी नमाज़ जो टाइम हो। यूनुस अल्लाह जो शुक्र अदा करे 4 रकातूं नफ़ल पढ़ियो। ऐं मुंहिंजा महबूब उहो बि मूं तुंहिंजी उम्मत जे लाइ लिकाए रखियो आहे। ऐं बाक़ी सांझी जी नमाज़, इहे 3 रकातूं 2 रकातूं नफ़ल हज़रत ईसा जो आहे, हिकिड़ी रकात हज़रत बीबी मरियम जी आहे। ॿिन्ही खे मिलाए 3 रकातूं करे मां तुंहिंजी उम्मत जे लाइ रखियो आहे। ऐं मुंहिंजा महबूब सोमणी जी नमाज़ 4 रकातूं आहे। इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो नफ़ल आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जूं बकरियूं झंग में परे निकिरी वयूं, संदन किरी हुई, पंहिंजे अमड़ खे अॻ में खीर पियारींदा हुआ। अॼु सोचाऊं राति घणी गुज़री वई आहे, अम्मा सुम्ही पई हूंदी, पाण जल्दी जल्दियूं बकरियूं काहे। ऐं जॾहिं घर पहुता त बकरियूं बि सलामत। ऐं अम्मा जी जल्ब जागी पे, यकदम
4 रकात जो नफल पढ़ाई ऐ मुंहिंजा महबूब उहो मूसा कलीमुल्लाह वारो नफल बि मूं रखियो आहे ऐ मुंहिंजा महबूब हे 5 नफलन 5 गुलन 5 तोहफ़ान मां रब जे तरफ़ां पंहिंजी उम्मत खे मुंहिंजो सलाम ॾेई छॾिजां। हे उम्मत तुंहिंजी निमाज़ पढ़ंदी जेके जॾहिं निमाज़ जो इरादो कंदा रुए ज़मीन ते अहिड़ी शइ न हूंदी जो इन्हनि जे लाइ बख़्शिश जी दुआ न घुरे। जॾहिं सना पढ़ंदा त आसमान जे तारनि जेतिरियूं नेकियूं ॾींदो सान। जॾहिं बिस्मिल्लाह आऊज़ु बिल्लाह पढ़ंदा त जेतिरा वणनि ते पननि ओतिरियूं नेकियूं ॾींदो सान। जॾहिं बिस्मिल्लाह पढ़ंदा जेतिरियूं संदियूं पथरियूं एतिरियूं नेकियूं ॾींदो सान। जॾहिं अलहम्द पढ़ंदा त मक़बूल हज जो सवाब ॾींदो सान। रुकू कंदा रुकूअ में झुकण जेतिरे वज़न ते सोन जी ख़ैरात जो सवाब ॾींदो सान। सजदे में मां रब इन्हनि जे तरफ़ कुर्ब जी नज़र खणी निहारींदुसि। सलाम वराईंदा त हेॾां बि मलाइक हूंदो हेॾां बि मलाइक हूंदो। मुंहिंजो सलाम उन्हनि खे पेश कंदा चवंदा निमाज़ी तुंहिंजे मरण जी देर आहे जन्नत जे 8 दरवाज़नि खे तुंहिंजो इंतज़ार आहे। सुभान अल्लाह सुभान महबूब हे 5 निमाज़नि जो तोहफ़ो आहे मूं रब जे तरफ़ां खणी वञ। तॾहिं भिटाई साहिब तो वखर ढेरों ढेर पर विहाईंद लवेसरा किन विहाए वस कयो वखर वधी वेर किन घुमदे कयो सैर वखर विकामी वयो। अल्लाह जा हबीब 18 साल उते हुया 18 साल गुज़ारे वरी मोटी मक्के में आया। किस्सो मुख्तसर पाण करीम फरमाईंदा मूं अजीब ॻाल्हि ॾिठी मक्के में आयुसि हालांकि 18 साल गुज़री विया हा। 18 सालनि खां बाद में आयुसि मूं विज़ू कयो हो उहो पाणी वयो पे कड़ो खोलियो हो दरजो सो लुॾियो पे बिस्तरो गरम हो मां अल्लाह जो हबीब ला मकान तां थी मोटी आयुसि। मुंहिंजा प्यारा आलिम सगोरा लिखनि था त अल्लाह जे हबीब करीम खे ख़ुदा रहमतुल लिल आलमीन बनायो आहे जहान जी जान बनायो आहे। जॾहिं अल्लाह जे महबूब हिन जहान खे छॾियो त ईअं समझो त घड़ीअ मंझां सेल निकिरी वियो। घड़ीअ जो सेल निकिरबो हिक ते कांटो बीठो आहे त हिक ते बीठो रहंदो। साल खां बाद जॾहिं वरी सेल विझंदो त हिक खां टाइम ॿुधाइण शुरू थींदो उतां कांटा कम करण शुरू थींदा। अल्लाह जा महबूब जहान छॾे विया त जहान जी जान निकिरी वई यानी हेठियूं जहान समझ ख़तम थी वियो हेठियूं जहान कम छॾे वियो। जा शइ जिते हुई उते रहिजी वई। अल्लाह जा महबूब वरी सेल वांगे जॾहिं मोटी आया हिन दुनिया में त पाणी जिते रुकिजी वियो हो उतां वहण शुरू करे ॾिनाई। कड़ो जिते रुकियो पियो हो लुॾण शुरू करे ॾिनाई। बिस्तरे पंहिंजी गरमाइश ॾेखारी छो जो अल्लाह जा महबूब मोटी आया त हेठि जहान में जान अची वई। तॾहिं बाबा मेहर अली शाह फरमायो इस प्यारी सूरत नो मैं की आखां जान आखां या जान जहां आखां सच आखां ते रब दी शान आखां जिस शान तू सब शाना बणिया। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब करीम खे रब करीम ओ बेमिसाल महराज सैर करायो जो सभिनी मौजूदनि जो सरदार आहे। नबी हैरान थी विया कुझु नबी बि महराज करे चुका हा। को 4थे आसमान ते को 2 ते को 3 ते वियो को अॻे ते वियो पर जॾहिं उन्हनि नबी नबी मुस्तफ़ा जो महराज ॾिठो त दंग रहिजी विया। कंहिं आश हीअं फरमायो आसमानों पर गए इदरीसो ईसा शक नहीं आसमानों पर गए इदरीसो ईसा शक नहीं दम में सैरे लामकां दम में सैरे लामकां मेरा जसरा और है तूर और मेराज के किस्से से होता है आया तूर और मेराज के किस्से से होता है आया अपना जाना और है अपना जाना और है उनका बुलाना और है
उनका बुलाना और है। मुफ्त भी लेते नहीं आशिक हयाते खिदर को, मुफ्त भी लेते नहीं आशिक हयाते खिदर को। खाली जीना और है, खाली जीना और है, मर मर के जीना और है। सलाम अलैका या हबीब, सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। वाह वाह शान तुही दो, वाह वाह मान तुही दो, सैरुल्लाह मकान तुही दो, रब मिज़बान तुही दो। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। सलाम सुभान अल्लाह। ऐ फातिमा जा बाबा, अस्सलाम ऐ हसनैन जानाना, या इलाही वास्ता आले रसूल व ज़िक्रे रसूल कर असांजो ही सलाम कबूल।